मुख़्तलिफ़ हादिसनि ऐं वाक़िअनि जे करे कॾहिं कॾहिं इंसान जे जिस्म ते के अहिड़ा बि ज़ख़्म थींदा आहिनि जेके ख़तम थियण जो नालो ई नाहिनि खणंदा। इन सां गॾु कुझु ज़ख़्मनि जे करे जिस्म जे कुझु हिसनि ते खल अॻु जियां बि नाहे चढ़ी सघंदी ऐं साल गुज़री वञण बावजूद बि मख़सूस हिसे ते धक जो निशान वाज़िह तौर नज़र ईंदो आहे। अहिड़े मक़सदनि लाइ साइंसदाननि कुझु मालिक्यूल्स खे अहिड़ीअ रीति मटायो आहे जो उहे खल चढ़ण वारे खौर जियां कम करे सघनि था। माहिरनि जो चवणु आहे त असांजे जिस्म ते कुदरती तौर अहिड़ियूं केतिरियूं ई कीमियाई शयूं आहिनि जेकी करोड़े अरबे सेलनि खे ॻंढियुनि थियूं। ईअं खणी चइजे त उहे खौर जो कम कंदियूं आहिनि। तैयार कयल खौर सां चिंबड़ियल केतिरा ई सेल जिस्म अंदरि मौजूदु मुख़्तलिफ़ निज़ामनि जी सुञाणप करे ॿियनि सेलनि जो हिक ॿिए सां राब्तो बहाल कराइनि था, जंहिंजे करे इहो खौर सेल ॻंढण वारे अमल ते ज़ाब्तो करे थो, जंहिंजी मदद सां टिश्यू इंजीनियरिंग में मुख़्तलिफ़ इलाजनि जा नवां रस्ता खुली विया आहिनि। इंसान जा केतिरा ई उज़वा माउ जे पेट में ठहंदा आहिनि जेकी ॿाराणी ऐं जवानीअ जी उमिरि ताईं वाध वेझ करे सघंदा आहिनि, जॾहिं त कंहिं नुक़सान खां पोइ उन्हनि उज़वनि जी कुदरती तौर ॿीहर बहाली या वाध वेझ नाहे थी सघंदी। पर माहिरनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ज़ख़्मनि, नासूर ऐं सड़ियल चमड़ीअ खे ॿीहर बहाल करण लाइ अहिड़ो खौर ठाहियो आहे। इहो खौर जिस्म में अंदरि वञी ॿाहिरीं खल खे मिलाइण लाइ सेलनि जी सुञाणप करे पोइ उन्हनि खे मिलाइण जो फ़ैसिलो करे थो, जंहिं सां ज़ख़्म भरिजण ऐं खल चढ़ण वारो अमल मुकमल थिए थो। इन खौर जा शुरूआती आज़माइश वारा नतीजा त कारआमद निकिता आहिनि, पर बाज़ाब्ता तौर इंसाननि ते इस्तेमाल करण लाइ इन जे वधीक जाइज़नि जी ज़रूरत आहे, जिन में पिण माहिरनि जूं वॾियूं उमेदूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk